पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट हुकूमत खिलाफ एहतजाजी तहरीक जारी रखण ते इतफाक़ करे वरितो। PDM जे इजलास में 22 नवंबर ते पिशावर, 30 नवंबर ते मुल्तान ऐं 13 दिसंबर ते लाहौर में मैदान सजाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त पीपुल्स पार्टी जो फ़ैसिलो इहो ई हूंदो जेको PDM जो फ़ैसिलो हूंदो। इस्लामाबाद में मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो इजलास थियो। इजलास में आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई, जॾहिं त नून लीग अॻवान समेत सरदार अख्तर मींगल, आफ़ताब शेरपाव, अकरम दुर्रानी, अब्दुल गफूर हैदरी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक में जलसनि जो सिलसिलो जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। PDM तरफ़ां 22 नवंबर ते पिशावर ऐं 30 नवंबर ते मुल्तान में जलसा कया वेंदा, जॾहिं त लाहौर में 13 दिसंबर ते मैदान सजायो वेंदो। इजलास में शिरकत दौरान अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त पीपुल्स पार्टी जो फ़ैसिलो इहो ई हूंदो जेको PDM जो फ़ैसिलो हूंदो।